ससी हलंदे हलंदे थकी पई आहे ऐं लकियूं आहिनि उहे हुनखे मटलियूं पवनि थियूं। माण्हू चवनि त आहे कोन जेको हुनखे ॿुधाए, जेको हुनखे ॾस ॾिए। उहो लकियुनि खां ॻाल्हाए थी, लकियुनि खां पुछे थी, पुनु जा पार पता थी पुछे, ॾस थी पुछे त मुंहिंजो पुनु हितां खां वियो, तव्हां को ॾिठो? हाणे लतीफ़ साईं जो कमाल आहे जेको पहाड़ियुनि सां बि ॻाल्हाए थो, जबलनि सां, डूंगरनि सां ॻाल्हाए थो, जानवरनि सां ॻाल्हाए थो। हाणे इहे ॼण उनजा सहारा ऐं साथी आहिनि ससी जा। ससी जे लकियुनि खे चयो लकियूं लकियूं आ पर लिख के कोयारा विरमिया। ए लकियूं ॿुधायो त सही, हीअ कोयारा जेके हितां तव्हां खां मटिया, हितां मुंहिंजो पुनु वठियो पियो आहे, तव्हां ॾिठा? हाणे उहे लकियूं वरी हुनखे जवाब थियूं ॾियनि। नेचर बि ॻाल्हाए थी ऐं माण्हू जो ज़हन आहे, माण्हू सोचे थो, उहो पुछे थो, हुनखे जवाब बि मिले थो। लकियूं चवनि थियूं तूं आहीं केर जो पुछीं थी? ससी थी चए त तव्हां मूंखे कोन था सुञाणो? मूंखे ससी आहियां, मुंहिंजो दाड़ो लॻी वियो आहे, मुंहिंजो पुनु खणी विया। ॿुधायो लकियूं लॻा के पलव पांडियनि जा। लकियूं सोढ़ियूं थींदियूं आहिनि, मथे बि चढ़िबो आहे, वरी हेठि बि लहिबो आहे। हीअ पाण बि लकियुनि ॾे वेठा आहिनि। हीअ लकियूं आहिनि, ॾिसो हिन पासे पहाड़ आहिनि, लकियूं आहिनि, जबल आहिनि, हेॾां वरी शहर, हिन शहर ठही विया। हीअ झंगवा के ज़माने में हीअ सॼो इस्लामाबाद आहे। इहा सॼी तव्हांजे साम्हूं हीअ बहरिया आहे, बहरिया टाउन आहे, उनजी पहाड़ी आहे, उते वेठा आहियूं। ऐं लकियूं आहिनि, समाज सां माण्हू मटे थो। हीअ ॾिसो नी रस्तो वञे पियो नी, हीअ लकियूं आहिनि। हाणे लकियुनि खां पुछे पई लकियूं लॻा के पलव पांडियनि जा। तव्हांखे पांडियनि खे पलव लॻा के पांडूरा खे लॻा? लाज़मी उठ मटिया हूंदा, उनखे जुलूं हूंदियूं। ऐं जेके हुआ मुंहिंजा ॾेर जेके हुआ, उन्हनि खे जेको वॾा जेके उन्हनि खे जुबा हुआ, उन्हनि खे कपिड़ा हुआ उन्हनि खे, ऐं ज़रूरु ज़रूरु तव्हांखे लॻा हूंदा। लकियूं लॻा के पलव पांडियनि जा। उहो चवंदो उहो त आहे, पर तूं आहीं केरु? चईं तो आहे घणेरो मां। चई अमां जेकॾहिं तूं ससी आहीं त बाक़ी तुंहिंजूं ॻाल्हियूं पिए कयूं। हुननि खे बि तमामु घणो ॾुखो, तो आहे घणेरो मां रूंदा हुई हू रत विया। तोखां घणो हू रत रोंदा ते विया, हुननि खे तमामु घणो ॾुखो, पर हुननि खे उहो चयल ई इहो हो त रुॻो पुनु खे खणी अचो। जेके तुंहिंजो चयल हुजे हा त तोखे बि खणी वञनि हा। वरी अॻिते वई आहे, वरी अॻिते ॿियूं लकियूं हुनखे मिलियूं आहिनि, वरी उन्हनि लकियुनि खां पुछे थी, हुनखे चई लकियूं भर लिख के कोयारा विरमिया। तव्हां खां थोरी घड़ी का ज़री का लिखिया मतिलबु हाणे उहो अंदाज़ा लॻाईंदी थी वञे, इहो ई रस्तो आहे, हिते वेठा हूंदा, हिते वेहण जी जाइ आहे, हिते लथा हूंदा, हिते जो दुखनि हुते जेको आहे निशान लॻा पिया आहिनि। हाणे वरी उन खां पुछे लकियूं भर लिख के कोयारा विरमिया। तूं छो भाई, तूं केरु आहीं, छो थी पुछी? चई मूंखां छा था पुछो? चई साह जनी जे सिक रुनम राति रत फुड़ा। चई उन्हनि जे सिक में मूं सॼी राति रत फुड़ा रुना आहिनि, ऐं तव्हां मूंखां पुछो था त आउं केरु थींदी आहियां। हाणे इहो आहे लतीफ़ साईं जो कमाल। लतीफ़ साईं जो हीअ कीअं जेको आहे नेचर खे बि खणियो थो, हुते जबलनि सां बि ॻाल्हाए थो। वॾो की मवड़ा ऊचा डूंगर मथियो, हाणे वणनि सां ॻाल्हाए। वॾो की मवड़ा ऊचा डूंगर मथियो। छो था चओ जेको आहे अॻियां था अचो, मूंखे ॾिसण में कुझु कोन थो अचे। वॾो की मवड़ा ऊचा डूंगर मथियो, टिमो मनेरा त पसां पेर पुनुअ जो। हाणे वरी हू पंहिंजे अखियुनि सां ॻाल्हाए थी, अखियुनि खे हली चवे त तव्हां मुंहिंजियूं आहियो, तव्हां त न टिमो। टिमो मनेरा त पसां पेर पुनुअ जो, टिमो मनेरा त पसां पेर पुनुअ जो।